अमरीकी कौंसलेट जनरल, जर्मनी कौंसलेट जनरल ऐं गोएथे इंस्टीट्यूट जे सहकार सां ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी प्रेस ऐं ब्रिटिश काउंसिल पारां कराची में टियों अदबी मेलो लॻायो वियो। पाकिस्तान में इन तिर्ज़ जो ही वाहिद आलमी अदबी मेलो आहे जंहिंमें ॾेह तोड़े परॾेह जा लेखक शिरकत कनि था। कराची लिटरेचर फेस्टिवल जे नाले सां लॻायल हिन अदबी मेले में अमरीका, बरतानिया, जर्मनी, हिंदुस्तान, बांग्लादेश ऐं पाकिस्तान जे चोटीअ जे लेखकनि शिरकत कई, जिन में विलियम डेल रम्पल, हनीफ कुरैशी, शोबाडी, एनातो लेवन, अनीता वेस, एजी नागोरी, AR सिद्दीकी, आमिर कुरैशी, अहमद सफ़ी, एलिक भाला, आयशा जलाल, आयशा सलमान, आयशा सिद्दीका, क्लियर चेंबर, बीना शाह, डॉक्टर परवेज़ हुदबाई, फहमीदा रियाज, फौजिया सईद, इफ्तिकार आरिफ, डॉक्टर मुबारक अली, जैस्मीन मंजूर, कुमेला शमसी, किश्वर नाहिद, मलिहा लोधी, मनीज़ा नकवी, मेरिलिन वाट, नफ़ीसा हाजी, डॉक्टर हमीदा खोड़ो, नफ़ीसा शाह, रसूल बश रईस, रुबीना सेगल, अतिया दाऊद, सिद्धार्था डी, ज़ुबैदा जलाल, ज़ाहिदा हिन्ना, जस्टिस रिटायर्ड वजीहुद्दीन अहमद, इंतज़ार हुसैन, इमदाद हुसैनी, सहर इमदाद, अमर सिंधु ऐं महताब अकबर राशिदी समेत 140 लेखक, शाइर, अदीब ऐं दानिश्वर शामिल हुआ, जिन मेले जी मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ हिन मेले में 60 जे लॻभॻि मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं हुयूं, जिन में मुख़्तलिफ़ लेखकनि जे किताबनि जी महवरत सां गॾु तालीम, सियासत, सहाफ़त, दहशतगर्दी, इंतिहा पसंदी, आर्ट, साइंस ऐं औरतुनि जे हक़नि समेत ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बहस मुबाहिसा शामिल हुआ। अदबी मेले जी मेज़बान ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी प्रेस जी MD अमीना सैयद सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन मेले जे पहिरें साल 30 लेखक, ॿिए साल 90 लेखक ऐं हिन साल 140 लेखक शरीक थिया आहिनि। हिन चयो त पाकिस्तान में आलमी तिर्ज़ जो ही अदबी मेलो रुगो कराची में ही लगायो वञे थो। हर जगह से अदीब आए हैं और मुसन्निफ़ और वैसे भी लोग आए हैं, बांग्लादेश से लोग आए हैं सिर्फ अटेंड करने के लिए, और बरतानिया से भी आए हैं, जर्नलिस्ट भी आए हैं। तो बल्कि मैं तो कही थी कि ये एक किस्म का अदबी टूरिज़म भी हो रहा है। जब पहली दफ़ा ये हुआ था 2010 में तो 30 अदीब आए थे उसमें, फिर 2011 में जब हमने किया तो 90 आए थे, इस साल 140 आए हैं। तो अब काफ़ी बहुत ही बड़े पैमाने पे हो रहा है। लेकिन अब यह है कि अगले साल हम थोड़ा सा और बढ़ाएंगे। पिछले साल सिराइकी में कोई अदीब नहीं आया था, तो हर साल हम इजाफा कर रहे हैं। औरतुनि जे हक़नि तोड़े गिरत जे नाले ते क़त्ल वारनि मौज़ूअनि ते बि बहस मुबाहिसो थियो, जंहिंमें अमरीकी कौंसल जनरल कैमरून मंटर जी घरवारी मेरिलिन वाट, PPMA नफ़ीसा शाह, मनीज़ा नकवी, नफ़ीसा हाजी ऐं 2 औरतुनि शिरकत कई। प्रोग्राम बाद सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त एशिया जी औरत वधीक ताक़तवर आहे, कानून ते अमल सां ई औरतुनि जी हक़ तलफ़ी खे रोके सघिजे थो। ऑनर बेस्ड वायलेंस या गैरत जे नाले ते जेके क़त्ल थींदा आहिनि उन्हे ते थोड़ी ॻाल्हि ॿोल पे हली, पर इन जो इहो मतिलबु न आहे त इहो ई हिकिड़ो इशू आहे। कई ॿिया बि इशूज़ आहिनि ऐं यकीनन असां पार्लियामेंट में वेही इन ई ॻाल्हि ते कानून साज़ी करे रहिया आहियूं कि कीअं जनरली ख़वातीन खे असां एम्पावर कयूं ऐं ख़वातीन खे उन्हनि खे जेके आइन में जेके उन्हनि खे हक़ ॾिना विया आहिनि उन्हनि खे असां कीअं इंश्योर कयूं त उहो उन्हनि खे डेली लाइफ में उहे हक़ उन्हनि खे मिलनि था, जंहिंमें मुआशी तमामु ज़रूरी आहे कि मुआशी हक़ मिलनि। इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे जेॾी महिल कानून सही सिमत में अची वेंदो त माशरो जेको आहे उहो बि आहिस्ता आहिस्ता उनखे हिकिड़ो ऑर्डर में अची वेंदो, त कानून साज़ी तमामु अहम ॻाल्हि आहे। The Karachi Literature Festival is a terrific opportunity to show the world how exciting and energetic the Pakistani literature scene is today. I say that the Asian women are incredibly strong, incredibly talented, incredibly driven, and focus on what needs to be done in the world today, and I wish them all sorts of success. I know they can do it. As Sindhi women in particular have my admiration, I admire their courage, I admire their beauty, I admire their style, and look forward to getting to know more and more of them every time I come to Karachi. वहाँ के लोग कभी कभी समझते हैं कि यहाँ के औरत को मदद देने की ज़रूरत है। किसी ने मुझे आने से पहले कहा था कि आप क्या कहोगी पाकिस्तान के औरतों को, और मैंने जवाब दिया कि मैं तो सुनने जा रही हूँ, क्योंकि मुझे पता है कि यहाँ के औरत में इतनी ताकत है, ऑलरेडी इतना काम हो रहा है औरत के तरक्की के लिए। जब यहाँ इस तरह की कॉन्वर्सेशंस होती हैं कि जी औरतों के राइटर्स या मर्दों के राइटर्स, ये सब मेरे दिमाग में
जो बातें हैं ये कुछ हमें डिवाइड करती हैं, हमें अलग करती हैं। हमारे जो नज़रियात हैं और जो हमारे जो इश्यूज़ हैं पाकिस्तान में, उनका औरत मर्द से ताल्लुक़ है, लेकिन बहुत बड़े हैं सवाल पाकिस्तान में, गुर्बत के सवाल हैं और क्लास डिस्टिंक्शंस के सवाल हैं और पावर के सवाल हैं। जहाँ तक कि भाई औरतों का दर्जा पाकिस्तान में कम है और कहीं और ज़्यादा है, नहीं। पूरा जो माशरा है हमारा जिस तरह से है, उसमें तो यही होगा ना कि उसमें तो कॉन्फ्लिक्ट पैदा होगी, हर औरत के दरमियान कॉन्फ्लिक्ट पैदा होगी, मर्द के दरमियान होगी। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे बरतानवी लेखक इनातो लेविन, आयशा सिद्दीक़ा, डॉक्टर परवेज़ हुतबाई, डॉक्टर मुबारक अली, इंतज़ार हुसैन, किश्वर नाहिद ऐं ॿियनि चयो त कराची अदबी मेले दुनिया जे मुख़्तलिफ़ अदीबनि खे हिक ॿिए खे ॿुधण ऐं मिलण जो मौक़ो मुहैया कयो आहे। हिननि चयो त अहिड़ा प्रोग्राम हिक ॿिए जी सक़ाफ़त खे सम्झण ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे वेझो आणण में मददगार साबित थींदा आहिनि। संदन चवणु हो त पाकिस्तानी क़ौम खे जदीद क़ौम बनाइण लाइ रिवायती तालीम न पर जदीद तालीम जी ज़रूरत आहे, ॿी सूरत में तरक़ी नामुमकिन आहे। I'm deeply grateful to the people of Pakistan for their hospitality and their kindness to me over the years, and it was only thanks to the hospitality of so many friends here that I was able to write this book, because having received no major grant to work here, I could not possibly have stayed for so long if I'd had to stay at hotels. Thankfully, Pakistanis were so kind that in so many areas I was able to stay at their homes. I deeply sympathise with the losses that the people of Pakistan have suffered from extremists and in the fight against extremists. बहुत अच्छा है इस लिहाज से कि अदीबों को उर्दू के, इलाकाई ज़ुबानों के और अंग्रेज़ी के, फ्रेंच और जर्मन लैंग्वेज के अदीबों को एक दूसरे से मिलने का मौका मिल रहा है। हम पढ़ते थे जिनकी चीज़ें, उनको देख रहे हैं, उनसे मिल रहे हैं, बड़ी खुशी का मौका है। जो कुछ हो रहा है अदब की दुनिया में, उनसे रब्तो ज़ब्त है हमारा। हम अपने हम असरों को जो दूसरी ज़बानों में है पढ़ते हैं और असरात कबूल करते हैं, तो बहुत अच्छी बात है। और फिर इसकी अफादियत यह है कि यहाँ के लिखने वाले का अपने क़ारीन से एक राब्ता पैदा होता है और ख़ुशी होती है अपने क़ारीन से मिलते हुए, जब वो हमें दाद देते हैं या हम पर एतराज़ करते हैं या हमसे सवाल करते हैं। लिटरेचर जो है इसमें उन्होंने अदब को भी रखा है, तारीख़ को भी रखा है, फ़लसफ़ा भी है, फ़िल्म भी है, थिएटर है। तो ये लोगों के अंदर शौक़ पैदा करने के लिए मेरा ख़्याल से एक बहुत ज़रूरी चीज़ है जो इन्होंने की है। और उसकी वजह से ये हुआ है कि इतनी बड़ी तादाद यहाँ पर आ रही है और मुख्तलिफ़ सेशंस हो रहे हैं, किताबें बहुत बड़ी तादाद के अंदर रख रही हैं जो बिक भी रही हैं। उहे दोस्त जेके सालनि खां असांखे न मिलिया हुया, उहे असां सां मिलिया हिते। माना उन्हनि सबूरनि खे हिकिड़ी तड़प आहे त का अहिड़ो मौक़ो अचे, अहिड़ी अपॉर्चुनिटी मिले, बहानो थिए त हिक ॿिए सां मिलूं, हिक ॿिए सां गॾिजूं। ऐं इन जी वॾे में वॾी कामयाबी मां सम्झां थो त काफ़ी दोस्तनि खे इहा महसूस थी हूंदी त हू पुराणनि दोस्तनि सां इत्फाक़ सां मिली विया। देखिए, सबसे बड़ी बात यह कि जदीद तालीम के मकासद और रवायती तालीम के मकासद बिल्कुल मुख्तलिफ हैं एक दूसरे से। रवायती तालीम में जो उलूम पहले से मालूम थे उनको हिफ्ज़ करना है, उनको याद करना है, उनसे मिसालें निकालनी हैं और उस तालीम की रोशनी में आजकल के मसाइल का हल ढूंढना है। ये रवायती तालीम है। जो जदीद तालीम है वो सिर्फ और सिर्फ अक़ल पे और मंतिक पे और तजर्बे पे इन्हिसार करती है। असांजी हिकिड़ी आइज़ाना गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खे, हुकूमत पाकिस्तान के, जीअं डॉक्टर परवेज़ हुद भाई आहे, आयशा जलाल आहे या डॉक्टर मलिया लोधी, इन्हनि जेकी हिकिड़ी कोर्स आउटलाइन ॾिनी आहे उनखे फॉलो कयो वञे। जीअं डॉक्टर साहब चयो, डॉक्टर परवेज़ साहब, जेके पुराणा ओल्ड स्टर्बन आइडियाज़ आहिनि या जेके पुराणियूं हिकिड़ी मुदे ख़ारिज बुक्स आहिनि उन्हनि खे छॾियो वञे। जेके नयूं बुक्स आहिनि फॉरेन में जेके छपजनि थियूं पियूं उन्हनि खे फॉलो कयो वञे। ऐं हिन तरह जा जेके प्रोग्राम आहिनि, हिन तरह जा जेके फेस्टिवल आहिनि, इहे वधि खां वधि थियणु घुरिजनि। कराची अदबी मेले में 80% तक़रीबूं अंग्रेज़ी ॿोली में थियूं, जॾहिं त 20% प्रोग्राम उर्दू में मुनक़िद कया विया। पाकिस्तान जी मादरी ॿोलियुनि खे हिन मेले में का बि जाइ न ॾिनी वई हुई, जंहिं ते मुख़्तलिफ़ अदीबनि पारां कावड़ जो इज़हार करण सां गॾु मादरी ॿोलियुनि खे अहमियत ॾियण जो मुतालबो कयो वियो। देखिए जी, अच्छा है किताबों का मेले हों, लोगों में
किताब हमारे मुल्क में कम पढ़ी जाती है, शौक़ पैदा हो। लेकिन मेरे ख़्याल में जो इसकी एक कमज़ोरी है वो ये है कि जो रीजनल ज़बानें हैं, सिंधी है, बलोची है, पश्तो है, सराइकी है, और जो और कुतुब इन ज़बानों में छपती हैं उनको भी उजागर करने की ज़रूरत है। और सारे प्रोग्राम में रीजनल लैंग्वेजेस पे है ही नहीं, तकरीबन एक है जिसमें सिर्फ शायरी के हवाले से है। हिकिड़े वक़्तु केतिरा ई प्रोग्राम्स हली रहिया आहिनि, केतिरा ई राइटर्स सां जेको आहे सेशन्स हली रहिया आहिनि, त काफ़ी कुझु ॾिसण लाइ ॿुधण लाइ मिली रहियो आहे। जंहिं ॻाल्हि जी मूंखे कमी महसूस थी त हिते रीजनल ॿोलियुनि जे हवाले सां या असांजी प्रोविंशियल जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां हिते का रिप्रेज़ेंटेशन मूंखे नज़र नथी अचे। त हिकु तासुर इहो थो मिले त जेको कमु थी रहियो आहे या त इंग्लिश में थी रहियो आहे या उर्दू में थी रहियो आहे। त सकाफ़त खाते वारनि सां हिननि जो राब्तो हुजे हा, या उन में काफ़ी बुक्स रखी सघजनि पिया, काफ़ी राइटर्स खे इनवाइट करणु खपंदो हुयो, जेके सिंध जा मशहूरु राइटर्स आहिनि उहे बि हिते नज़र नथा अचनि। ऐं बुक स्टॉल से बि असांखे कमी नज़र थी अचे ख़ुदि उर्दू जी या सिंधी जे किताबनि जी। त इहे सभु जेके आहिनि कमियूं मूंखे नज़र आयूं। कुझु लेखकनि अदबी मेले ते इहा बि तनक़ीद कई त अदब जो मौज़ू आम ज़िंदगी, ॾुखायल बुखायल ऐं धिकारियल माण्हू हूंदा आहिनि, जिन जी ज़िंदगी खे बहितर बनाइण ऐं समाज खे तब्दीली ॾांहुं वठी वञण लाइ अदब सरिजे थो। पर हीउ मेलो उन्हनि माण्हुनि लाइ आहे या अक्सरियत हिन मेले में उन्हनि माण्हुनि जी आहे जिन जो अदब सां को वास्तो ई न आहे। संदन चवणु हो त हिकु वॾे होटल में मुनक़िद कयल मेलो मथे तबिके जे माण्हुनि लाइ आहे, जंहिंमें हेठि ऐं विचोले तबिके जी का बि नुमाइंदगी ऐं मौजूदगी न आहे। लिटरेचर जेको आहे तस्वीर उहो हिन तबिके जे लाइ न आहे। लिटरेचर जंहिं तबिके जे लाइ आहे, अहिड़ा प्रोग्राम उन्हनि जॻहियुनि ते थियणु खपनि जिते आम माण्हुनि जी पहुच हुजे, जिते आम माण्हू पहुची सघनि। लिटरेचर उन्हनि जे ज़िंदगी जी रिफ्लेक्शन आहे। ही वॾा माण्हू लिखनि था, उन्हनि जा जेके किरदार आहिनि, प्लाट आहिनि, कहाणियूं आहिनि, ग़रीबनि जूं आहिनि, पर हिन सॼे फेस्टिवल में ग़रीब ॾेखारियूं पियूं थियनि। साॻिए ई नमूने सां हिननि कहाणियुनि, हिननि शाइरनि जा जेके जीअरा किरदार आहिनि उहे त कंधकोट में आहिनि, उहे जेकाबाद में आहिनि, गशमोर में आहिनि, गड़ियासीन में आहिनि, मिठीअ में आहिनि। उहे हिते त कोन्हनि। हिते त उहो माण्हू आहिनि, तव्हां ॾिसो जिन जो किताब सां वास्तो बि न आहे। हाणे डॉक्टर मुबारक अली सां ॻाल्हि ॿोल थी, हू बि चए त सिंध में मां ॻोठनि में वेंदो आहियां त मुंहिंजा किताब माण्हुनि खे पढ़ंदा हूंदा आहिनि, हिते मां माण्हुनि सां मिलां थो त उन्हनि जा किताब पढ़ियल ई कोन्हनि, फ़क़ति नाले खां वाक़ुफ़ आहिनि। लिटरेचर जो इन सां फ़रोग़ न थींदो। लिटरेचर सां फ़रोग़ तॾहिं थींदो जॾहिं हिकिड़े कॉमन माण्हूअ खे, आम माण्हूअ खे, आम अदीब खे, जेको वाक़ई अदब सां इश्क़ थो करे चरियो, उनखे दिलि खोले बयानु करण जो मौक़ो मिले। जेका सॉइल आहे, जेका धरती आहे, अदब जी धरती जेका आहे न, उहो अवाम आहे, आम माण्हू आहे। उहो आम माण्हू हिते कोन्हे। हिन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी त अमर जलील जहिड़ो राइटर जेको आहे सो हिते कंहिं बि सेशन में न आहे। असांजो लेजेंड आहे, मां तव्हांजो पर्सनल परस्तार आहियां। अमर जलील न आहे कंहिं बि जेको आहे सेशन में। सिंधी लेखकनि ऐं अदीबनि एजाज़ मंगी, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, अमर सिंधू, अरफाना मल्लाह, शबनम गुल, तानिया सलीम ऐं ॿियनि अदबी मेले ते तनक़ीद सां गॾु सिंध जे सकाफ़त वारे खाते खे तनक़ीद जो निशानो बणायो। संदन चवणु हो त सकाफ़त खातो रुगो क़ब्रिस्ताननि ऐं बीमारनि जो खातो बणिजी वियो आहे, जेको फ़ोटो सेशन ताईं महदूद आहे। हिननि चयो त सकाफ़त खाते खे हिन मेले में सिंधी किताबनि जो स्टॉल लॻाइणु घुरिजे हा, जंहिंसां सिंधी अदब खे हथी मिले हा। पर सकाफ़त खाते जी तरजीहुनि में अहिड़ियूं सेहतमंद सरगर्मियूं शायदि शामिल न आहिनि। अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल त तमामु अहम आहिनि, ख़ासि करे नौजवान जे ज़हनी निशोनुमा लाइ वधाइण लाइ ऐं इल्म जे वाधारे लाइ, सभिनी माण्हुनि लाइ, पौड़ा या जवान सभु उस्ताद। पर जेके हिते ॾिसूं पिया घणाई त जेके यंग चिल्ड्रन आहिनि, ॿार आहिनि, उहे हिते आया आहिनि ऐं उहे एॾो इंट्रस्ट वठनि पिया। ऐं अहिड़े क़िस्म सां असां सम्झंदा त हीअ हिकिड़ी सुठी शइ आहे जेका थियणु घुरिजे। असां चवंदा त सिंध में जेके असांजा किताब घर आहिनि उहे सिंध जे ॿाहिराणनि में वञनि, सिंध जे कॉलेजनि में, स्कूलनि में, सॼी सिंध में अहिड़ा मेला लॻनि। हिननि अदारनि खे या असांजा जेके पंहिंजा ॿिया अदारा आहिनि उते वञणु घुरिजनि। ऐं यूनिवर्सिटियुनि में ख़ासि तौर ते माना सिंध यूनिवर्सिटी आहे, ख़ैरपुर आहे, महराणा या नवाबशाह में, त इन क़िस्म जी शयूं जेके आहिनि हीअ हिकिड़ी माना हेल्दी, हिकिड़ी सेहतमंद हिकिड़ी निशानी आहे हिकिड़े इल्मी अदब कंहिं मुआशिरे जी। और सिंधी मुआशिरो असांजो अञा थोरो असां ॼण पुठियां पिया आहियूं। असां सम्झंदा त उनखे वधाइण जेके असांजा उस्ताद आहिनि उन्हनि खे वॾो रोल प्ले करणु घुरिजे।
उहो ते वञनि ऐं हीउ कमु कनि। ही फेस्टिवल ख़ासि तौर ते बुक रीडिंग जे हवाले सां जंहिं कल्चर जी शुरूआत कई आहे उहो कल्चर ज़रूरु जेको सो प्रमोट थिए पियो। न रुगो एतिरो पर ख़ुदि राइटर्स खे जेके समाज में कंहिं दौर में जेके असां समाजी तब्दीली आणण जो बाइस बणिबा हुया, कंहिं ज़माने में हीरोज़ हूंदा हुया ऐं वरी जेको आहे सो ही जेको मीडिया जो दौरु आयो आहे उहो उन्हनि खे रिप्लेस करे चुको आहे। कल्चर डिपार्टमेंट जेको आहे न उहो कल्चर डिपार्टमेंट फ़ोटो सेशन्स असांजे कल्चर मिनिस्टर्स जे सिर्फ़ु उन्हनि ते ई मुश्तमिल आहे। मां हाणे कल्चर डिपार्टमेंट जी उन खां वधीक का शइ ॾिसां कोन थी। ख़ासि तौर ते केर बि आथर किताब छपाए उनखे चीफ मिनिस्टर उनखे चीफ गेस्ट करे विहारे त उहो प्रोमोट थी सघे थो। अदरवाइज़ मूं कल्चर डिपार्टमेंट जे पारां ख़ासि तौर ते सिंधी अदब जे हवाले सां प्रोमोशन्स जे हवाले सां मूं न ॾिठो आहे। बाक़ी को अदीब मरंदो हुजे जीअंदो हुजे उनजे इलाज कराइण न कराइण जे हिसाब सां त कल्चर डिपार्टमेंट जे किरदार जी ॻाल्हि थी उनजे में आहे या न आहे, माना पर बहरहाल माण्हुनि खे बि ओॾी महिल यादि ईंदो आहे त हाणे कल्चर डिपार्टमेंट खे चइजे उनजो एक्चुअल जेको कमु आहे कल्चर जी प्रमोशन, उन कल्चर में तव्हांजो क्रिएटिव आर्ट बि शामिल आहे। सिंधी अदब तमामु घणो सगारो अदब आहे छो त उनजूं जड़ूं धरतीअ जे पाताल में खुतल आहिनि। धरतीअ जे वेझो, धरतीअ जे ख़ुशबूअ जे वेझो ऐं धरतीअ जे असली तत जे वेझो जेको अदब तख़लीक़ थिए थो या सिरजे थो उनजी बैन अल-अक़वामी अहमियत थिए थी। ऐं इन हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब में हिकु तमामु वॾी गुंजाइश मौजूदु आहे त उनजो ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो थिए। अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल सरकारी सतह ते थियणु घुरिजनि जंहिंमें मक़ामी ॿोलियुनि खे अॻियां वठी अचणु घुरिजे। बल्कि मां उन्हनि खे मक़ामी ॿोली लफ़्ज़ मूंखे मुनासिबु नथो लॻे। उहे असांजूं क़ौमी ॿोलियूं आहिनि ऐं उन्हनि क़ौमी ॿोलियुनि खे बराबरि जी जॻह ॾियणु घुरिजे ऐं गॾो सां गॾोगॾु जेके ही इवेंट्स थियनि था उन्हनि इवेंट्स ऑर्गेनाइज़र खे बि इहो कंसीडर करणु घुरिजे त हिन में ख़ासि तौर ते टोकन प्रेजेंस खां हटी करे बाक़ाइदा हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं 2 ॾींहं फेस्टिवल आहे त 3 ॾींहं करणु घुरिजे ऐं हिकिड़ो ॾींहुं पाकिस्तान में जेके बि क़ौमी ॿोलियूं आहिनि उन्हनि जे नाले डेडिकेट थियणु घुरिजे। ससी पली जो जी पेरियाटी अलाए छा आहे, जेके हुनजी टीम आहे उनजी पेरियाटी असांखे सम्झ में अञा ताईं न आई आहे त हू घणे खां घणो जेको हुननि जो फोकस रहे थो उहो इहो थो रहे त कल्चर डिपार्टमेंट जूं रुगो तस्वीरी ऐं फ़ोटो एक्टिविटी रहे। हक़ीक़ी दौर में एक्टिविटी उहा यंग आहे, इनर्जेटिक आहे, फॉरेन एजुकेटेड आहे। असां हुन मां इहा तवक़ुफ़ पे कई त उहा ईंदी त कल्चर खे हक़ीक़ी तौर ते मुतारफ़ कराईंदी, वर्सियुनि जे क़ैद मां उनखे आज़ादु कराईंदी, ॾिहाड़नि में वठी ईंदी, हूअ अहिड़ा इवेंट ऑर्गेनाइज़ कंदी ऐं जेकॾहिं को अहिड़ो इवेंट थिए थो त कल्चर डिपार्टमेंट अॻियां वठी ईंदो ऐं पंहिंजो हुन में पार्टिसिपेट कंदो। पर अफ़सोस सां चवणो घुरिजे थो त 4 साल गुज़री चुका आहिनि, न हू इन हवाले सां सोचे न उन्हनि वटि विजन आहे। हू बसि जीअं सिस्टम सालनि खां पहिरियों हलंदो आयो हो त केरु बीमार थिए त उनजे पासे में वेहणो आहे, केरु मरे त उनखे अस्पताल जो ख़र्चु ॾियणो आहे। हुननि कल्चर जी माना मफ़हूम हर शइ तब्दील करे छॾी आहे। उन्हनि खे इहो अंदाज़ो ई कोन्हे को त कल्चर केॾो वॾी पावर आहे, ताक़त आहे ऐं ख़ासि तौर ते सिंधी माण्हू पंहिंजे कल्चर जे हवाले सां केतिरो बाशऊर आहिनि, उन्हनि जी पोटेंशियल खे कीअं नौजवाननि जा प्रोग्राम करे तब्दील करे सघिजे थो, कीअं इल्मी अदबी हक़ीक़ी तौर ते प्रोग्राम करे ॿाहिरि मुल्क मां जेके हिन से घुराए माण्हू आहिनि उन्हनि खे कीअं पंहिंजे नौजवाननि सां इंटरेक्शन करे सघिजे थी। कराची अदबी मेलो घुमण लाइ आयल नारिन ऐं नीगरियुनि सिंध TV न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त हू हिन मेले मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। संदन चवणु हो त हिन क़िस्म जा मेला बार बार ऐं हर जाइ ते लॻणु घुरिजनि जंहिंसां तफ़रीह सां गॾु मालूमात मुहैया थिए थी। आज ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी का मैंने फेस्टिवल अटेंड किया, कराची फेस्टिवल, वो बहुत अच्छा लगा, मुझे बहुत दिलचस्प फेस्टिवल था और मैं लाहौर से आई हूँ डॉक्टर मुबारक अली के साथ और मुझे बहुत मज़ा आया। इंशाल्लाह नेक्स्ट ईयर भी ऐसे ही फेस्टिवल हुआ तो मैं ज़रूर आऊँगी। इस तरह के फेस्टिवल जो हैं ख़ास तौर से लिटरेचर फेस्टिवल होने चाहिए, जितनी ज़्यादा मतलब अवेयरनेस हो अबाउट लिटरेचर, बिकॉज़ हमारे यहाँ पाकिस्तान से भी मतलब बहुत ही यंग जो राइटर्स हैं काफ़ी मतलब आने चाहिए आगे, उनकी अवेयरनेस के लिए जो डिफरेंट यहाँ पे सेमिनार्स हो रहे हैं डिफरेंट लिटरेचर के फील्ड्स में, इस तरह होने चाहिए और ज़्यादा से ज़्यादा होने चाहिए। यहाँ पे एक्चुअली साउथ एशियन राइटर्स की बहुत वैरायटी है, so I'm basically just looking for those right now, any new South Asian writers. I just read everything I can get my hands on. I think that these type of things should keep going on more often because these are the things that are giving us a platform to learn more and to get to know ourselves and the surroundings more better. These things are giving us the ability or the sense of knowing, of getting to know the people more better, the society and everything. And I think that this is a literature festival, and as I'm the art student, I'm an artist, so I think that these things should keep going on and people should support it. टेक्स्ट बुक हैं, स्कूल की बुक्स हैं, डिक्शनरीज़ हैं, इंसाइक्लोपीडियाज़ हैं,
बेशुमार किताबें, कम कीमत है, जो आम किताबों की कीमत होती है उससे यहाँ पर कम है। यहाँ पर है 25% डिस्काउंट है। फेस्टिवल बहुत ही पॉजिटिव फेस्टिवल है। नंबर 1 यहाँ बहुत अच्छी अटेंडेंस और 2 स्पीकर्स बहुत अच्छे हैं, इंटरनेशनल और लोकल भी, और वो चीज़ें बात करने को मिल रही हैं जो आप आमतौर पे टीवी वगैरह पे नहीं करते, और सवाल जवाब बहुत अच्छे हो रहे हैं, और यहाँ एटमॉस्फेयर बहुत अच्छा और खुला और इजी है, और एवरीवन इज़ एंजॉयिंग दिस फेस्टिवल आई थिंक। कराची अदबी मेले में ॿारनि जी तफ़रीह लाइ थिएटर ऐं पपेट शोज़ मुनक़िद कया विया हुआ, जिन में ॿारनि तोड़े वॾनि दिलचस्पी वरिती। बुक्स भी बहुत अच्छे लग रहे हैं और खाना भी बहुत अच्छा है, और इधर पपेट्स भी बहुत अच्छे लगते हैं। इस साल के पहले नहीं देखे पपेट्स ना, पहले वो जो डक्स वगैरह होती हैं उस फॉर्म में होते हैं, मिकी माउस में, मगर इट्स वेरी डिफरेंट। बहुत बच्चे एंजॉय कर रहे हैं, फोटोग्राफ्स खींची हैं। पूरे पाकिस्तान के बच्चों को जो बेसिकली ये एक्टिविटीज़ हैं पपेट्स की, और ये जो हमारा ट्रेडिशनल डाइंग आर्ट है एक पपेट्री का, ये ज़रूर दिखाएं, फेस्टिवल अटेंड करें, और पपेट्स के थ्रू बच्चों में बेसिक एजुकेशन कंटेंट प्रोवाइड करना हमारा बेसिक जो है एम है। अच्छा है, इधर बहुत सारी बुक्स हैं, इधर अंदर थिएटर में भी बहुत सारे फिल्म स्क्रीनिंग हो रही है, और इधर अंदर महाराणा महाराजी में बहुत अच्छा हो रहा है। आई एम हैविंग फन ओवर हियर। बहुत अच्छा फेस्टिवल है, तो बच्चे आ रहे हैं, एंजॉय कर रहे हैं, तो अच्छा लग रहा है, मज़ा आ रहा है। ये कैरेक्टर है गोगी, तो मैं गोगी हूँ, और इन सब बुक्स में आपको गोगी मिलेगी। अदबी मेले में मुख़्तलिफ़ कंपनियुनि पारां किताबनि ऐं ॿियुनि शयुनि जा स्टॉल लॻाया विया हुआ। किताबनि वारनि स्टॉलनि ते अंग्रेज़ी ऐं उर्दू खां सवाइ ॿी कंहिं बि ॿोली जा किताब रखियल न हुआ, जंहिं करे सिंधी ऐं ॿियुनि मादरी ॿोलियुनि जा किताब ख़रीद करण लाइ आयल माण्हू बिना किताब ख़रीदण जे वापसि वञी रहिया हुआ। कल्चर वारनि खे घटि में घटि पंहिंजो बुक स्टॉल लॻाइणु खपे हा, जंहिंमें उन्हनि जी जेके बि पब्लिकेशन्स आहिनि उहे हिते रखनि हा, त इंटरनेशनल कैलिबर जो तव्हांजो जेको बि ऑडियंस आहे, इवन मिसाल तौर मां हींअर मिलियसि बीना शाह सां, बेसिकली मटियारी जी सैयद फैमिली जी छोकिरी आहे, पर ज़ाहिर आहे हुन सां गॾु उनजी फैमिली आई हुई, त मे बि हो हितां कुझु सिंधी किताबनि खे बाए कनि, ऐं अहिड़ा खोड़ सिंधी थी सघनि था जेके हिते आया हूंदा पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजी फैमिली सां, ऐं हिकिड़ो इहो तमामु ज़रूरी हो, इहो असांखे मिस हिकिड़ी शइ असां करियूं पिया हिते। बात यह है कि लोगों को वो चीज़ें दी जाएं जो वो पढ़ना चाहते हैं, ऐसा मवाद देना चाहिए कि जिसमें उनकी दिलचस्पी हो। तो ये चीज़ें अगर आप उनको फराहम करेंगे, मौका देंगे, तो लोग ज़रूर पढ़ेंगे, और मैं समझता हूँ इस किस्म के मौक़े जो हैं उनकी बहुत ज़रूरत है। कराची अदबी मेले में मुशाइरे जी महफ़िल पिण मुनक़िद कई वई, जंहिंमें किश्वर नाहिद, अली अकबर नातिक, इफ्तिखार आरिफ़, फ़हमीदा रियाज़, इमदाद हुसैनी, सहर इमदाद, ज़ुहरा निगाह, फ़ातिमा हसन, हारिस खलीक, अज़रा अब्बास ऐं ॿियनि शाइरनि तोड़े शाइराउनि पंहिंजी शाइरी ॿुधाए दाद हासिलु कयो। अल्लामा ताज़ियाने गुनहगार हाथों में है बेगुनाहों की खैर, वो जो काजी अदालत गवाहों सनद इल्म दानिश कलम और तहरीर की एक रिवायत की तहजीब थी, वो कहीं खो गई। अल्लामा ताज़ियाने गुनहगार हाथों में है बेगुनाहों की खैर, वो जो काजी अदालत गवाहों सनद इल्म दानिश कलम और तहरीर से मुंसलिक एक रिवायत की तहजीब थी, वो कहीं खो गई। हम धरती के पहले कीड़े, हम धरती का पहला बाज, दिल के लहू से सांस मिलाकर सुच्चा नूर बनाते हैं, अपना आप भी खाते हैं और रेशम बुनते जाते हैं। खारनगर की खामोशी और तन्हाई में पलते हैं, खारनगर की खामोशी और तन्हाई में पलते हैं, साफ मुसफ़ा उजला रेशम तारीकी में बुनते हैं। किसने समझा कैसे बुने हैं चांदी की किरणों के तार, किसने समझा कैसे बुने हैं चांदी की किरणों के तार, उनके जिगर से खेत लाते हम तो खबर है इन कामों में जान का ज़िया हो जाता है, हमको खबर है इन कामों में जान का ज़िया हो जाता है, लेकिन फितरत की मजबूरी हम रेशम के कीड़ों की
सुच्चा रेशम बुनते हैं और तार लिपटते जाते हैं। जमाना वो जमाना था, नजीर आलम गवैया उम्र पक्की, राग पक्के, रंग पक्का, बाल लंबे और कढ़ा खुश रंग कुर्ता, चुस्त पाजामा, दुशाला एक शाने पर, सिमटती फैलती आंखों में खिंचते सुर्ख डोरे, मुर्गियां ऐसे लगाता था। ख्याल और दादरे की गायकी से, 3 तालों 4 तालों से, सुरों की बैठकों से, ठुमरियों से हंस उठाता, कन रसों का सारा मजमा झूम जाता। मगर अब दौर बदला है, नजीर आलम गवैया रात को सोते से उठकर बैठ जाता है, गला होता है खुश्क और हाथ उसका ऐंठ जाता है। अली मौला मदद, इस शहर नापुरसा की रातों में ये कैसी रोशनी फैली। यहाँ के वालियों ने ख्वाबनाकी ताबनाकी में डुबो दी है। यहाँ के रहने वालों ने कसक दिल की बदन की ऐश परदाजी में खो दी है। यहाँ के आईने बेअक्स हैं, इंसान का साया नहीं होता। किसी को भी सितारे चंद्रमा हरगिज दिखाई दे नहीं सकते। ये रोशन अमावस है कि हम आकाश से कोई इशारे ले नहीं सकते। ॿिनि ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ हिन मेले में कराचीअ जे अमीर ख़ानदाननि जी अक्सरियत हुई, जिन जे हिकु ॾींहं वारे लिबास, मेकअप ऐं फैशन जो ख़र्च शायदि ग़रीब जे 6 महीननि जे राशन खां बि वधीक हुजे। जंहिं करे हीउ अदबी मेलो अदबी शो खां वधीक फैशन शो महसूस थी रहियो हो। Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Give it to me, Jalva. Give it to me, Jalva. Gorgeous with attitude in every latitude. Miss Hot Booty, come on, baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, किस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell them like it is. तंहिं करे मेले जे मीज़बाननि खे मादरी ॿोलियुनि खे अहमियत ॾियण सां गॾु मक़ामी लेखकनि खे मदू कयो वञे। सिंधी, बलोची, सराइकी, पंजाबी ऐं पश्तो ॿोलियुनि में सरजंदड़ अदब खे पिणु अहिड़नि अदबी मेलनि में ख़ासि अहमियत ॾिनी वञे त जीअं हिन अदबी मेले बाबति पैदा थियल ओपराइप वारो अहसासु ख़तमु थी सघे।